जी बिल्कुल, सिंध जे नाले वारे क़ौमी रागी ऐं अदीब दानिश्वर बेदिल मसरूर खां जे घर मां कुझु ॾींहं अॻु में हिकिड़ी तमामु वॾी रक़म जी जेका आहे सा चोरी थी वई। चोरी वाक़े जो केस सचल थाणे ते दर्ज थी चुको आहे। उन में केतिरी अॻु भराई थी आहे उन हवाले सां अॼु बेदिल मसरूर साहब सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। साईं इहो ॿुधायो त तव्हां FIR जेको आहे अलॻि अलॻि दाख़िल करायूं आहिनि ॿ, जी जी। ऐं उन में के नामिनेट माण्हू बि आहिनि या नामालूम आहिनि? उन में सभिनी में नामालूम आहिनि, ॿिन्ही में नामालूम आहिनि, छाकाणि त हाणे मूं माण्हू ॾिठा त कोन्हनि ऐं मुंहिंजो शक ईअं त डायरेक्टली नथो वञे, पर उहे हिकिड़ो ख़्यालु इहो आहे त जिन आयल जे डबनि में उन्हनि पैसा ॾिना हुआ 30 लख पहिरीं या पोइ 40 लख पहिरीं, उहे ई खणी विया आहिनि। उहे उहो मुंहिंजे कमरे मां माना उहो का सुध आहे, कंहिंखे का ख़बर ॾिनी आहे का, उहो रिपोर्ट कईसीं 12 तारीख़ ते जेको चोरी थी उन जी मां 13 तारीख़ ते रिपोर्ट करणु वियुसि। 13 तारीख़ ते रिपोर्ट करे घर आयुसि त उहे जेके बाक़ी 40 लख आहे उहे बि खणी वियो। त इहो मुख़बिर आहे या उनखे ख़बर आहे या उनखे ॿुधायो वियो आहे या को प्लांटेड कयो वियो आहे त भई तूं हितां फलाणी शइ बेदिल साहिब जे कमरे मां खणी अचु। बहरहाल इहे सभु आहिनि, ख़्याल आहिनि, अज़म्पशन्स आहिनि। कल्ह आयो हो असांजो हद जो थाणे जो इंस्पेक्टर पंहिंजो SHO साईं अमीन खोसो साहिबु, उन काफ़ी इज़त सां ॻाल्हायो पिए, मूंखे मुंहिंजी तमामु घणी दिलजाए पई कई, सॼी टीम सां आयो, 15-20 ॼणा हुआ। त मूंखे उमेदु आहे त इहे माण्हू कुझु कंदा, पर मूं चयो सही त साईं हाणे मां पुलिस जे इन थधे रवैये जे करे मां FIR बि न पियो कटरायां। हाणे तव्हां इहो ईअं न कयो त इहा थधाई थी वञे, त घणो यकीन ॾियारायो अथई। हाणे इहो आहे त हीअ पाण अॻु भराई करनि, पोइ इहे इन FIR मां इहा ख़बर पवे थी त जिन घटि में घटि डील कई आहे उन्हनि खां त पुछनि न, जिन असांखां ख़रीद कयो आहे, की जेके पैसा ॾिना आहिनि उन्हनि खां त पुछनि न त भई को मामिलो तव्हांखे ख़बर आहे या किथे का जांच में का अॻु भराई अञा कान थी आहे। हाणे अॼु खां ॾिसूं मथां ईअं थींदो आहे त जॾहिं FIR कटराइण वियुसि त 10 बजे कोई कोन हो, चयूं त शाम जो अचे। हाणे जे थाणा बि जेकॾहिं 5 बजे खुलंदा त पोइ इहा अॻु भराई साहिरा रोज़ाना 5 बजे ताईं त 2 कलाक मस था मिलनि, हर को पोइ पंहिंजे घरनि में हलियो थो वञे। सो मां वरी बि फ़ारूक साहिब जो महिरबानी आहे हुनजी जो हुन सां मूं ॻाल्हायो, हुन चयो अॼु जे लाइ, त मां वरी बि SHO खे चवंदुसि मथे बि, ऐं हुन सेक्रेटरी कल्चर बि ऐं मिनिस्टर कल्चर बि इंट्रस्टेड आहिनि, पर हाणे उन्हनि खे वरी वरी यादि कराइणो पवंदो, छाकाणि त हू सिर्फ़ु मुंहिंजो ई केस कोन्हे, उन्हनि खे ॿिया बि घणा ई कम आहिनि। बसि इहो आहे त जेका आवाज़ उथियो आहे तव्हां जहिड़नि दोस्तनि जे तरफ़ां, अदीबनि शाइरनि ऐं सियाफ़िन जे तरफ़ां, चैनलनि जे तरफ़ां, त इहो या ऑफिसरनि जे तरफ़ां, त थोरी थोरी उमेदु आहे। पर हाणे जीअं जीअं लेट थी थिए त तीअं तीअं सम्झो त मां हुन हार्ट अटैक खां बची वियो आहे, त उहो जीअं देरि थिए थी त उहो मुंहिंजो वरी जेको हार्ट फेल्यूअर जो सिलसिलो आहे उन पासे वञा पियो मां। मूंखे काफ़ी वक़्तनि ते मूंखे मुंझारो महसूसु थिए थो, त उहो मां सभु दोस्तनि खे चवंदुसि, ऑफिसरनि खे चवंदुसि ऐं SHO खे चवंदुसि त भई तव्हां हाणे जल्दी कयो इन कम में, मूंखे इन उणितण में न विझो, महिरबानी थींदी तव्हांजी। जी बिल्कुलु, बेदिल मसरूर जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। हुनजो इहो चवणु आहे त हिन में का बि पुलिस जे तरफ़ां अॻु भराई अञा नाहे थी, ऐं चोरी जा जेके बि मुलज़िम आहिनि उहे अञा ताईं ज़ाहिर न थी सघिया आहिनि। ऐं उनखां अलावा हिन इहा ॻाल्हि बि कई त आउं दिलि जो मरीज़ आहियां, वाक़ई जीअं जीअं हिन में देरि थिए थी तीअं तीअं मुंहिंजे अंदरि जी जेका उणितुण आहे उहा पिणु वधे थी ऐं दिलि में जेको आहे सो तकलीफ़ थिए थी। हुन मुतालबो कयो आहे पुलिस अमलदारनि खां त जल्द खां जल्द हिन वाक़े खे उकलायो वञे ऐं चोरनि खे साम्हूं आंदो वञे, त जीअं इहा परेशानी दूरि थी सघे। जी।